बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तनि खां गुज़ारिश आहे त सभिनी खां पहिरियां मूंखे ॿुधाइनि त मुंहिंजो आवाज़ु तव्हां वटि क्लियर अचे पियो या न। जेके दोस्त असांखे लाइव में ॾिसनि पिया उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे ॿुधाइनि त असांजो आवाज़ु तव्हां वटि क्लियर अचे पियो या कोन पियो अचे। अॼु पाण कोशिशि कंदासीं बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे उन ते पाण मुख़्तसिर ॻाल्हाईंदासीं। काफ़ी दोस्तनि जा सवाल हुया त असां कोशिशि कयूं पिया त उन्हनि दोस्तनि जे सवालनि जा जवाब ॾियूं ऐं केरु दोस्त लाइव असांखे ॿुधे पियो त काइंडली असांखे ॿुधाए त असांजो आवाज़ु तव्हां वटि अचे पियो या कोन पियो अचे। अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में कनेक्शन बि कुझु स्लो आहे। जेकॾहिं मिसाल असांजो आवाज़ु तव्हां वटि सही न अचे या ॿियो कोई इशू अचे थो त उहो असांखे काइंडली ॿुधाइजो। आबादगार दोस्तो, मां ही कैप्शन जेको लिखियो आहे उन में कुझु ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, उन्हनि ते बि पाण डिस्कस कंदासीं। हाणे ॾिसो, जेकॾहिं सिंध में तक़रीबन जेका डेटा असां वटि आहे उहा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जी आहे न। एग्रीकल्चर रिसर्च सिंध जी आहे, एग्रीकल्चर एक्सटेंशन जी आहे, सिंध गवर्नमेंट जेका मुख़्तलिफ़ इदारनि खां जेको फज़ल बलोच, थैंक यू भाईजान, महिरबानी तव्हांजी। ऐं उन्हनि चयो आहे त आवाज़ु तव्हांजो क्लियर अचे पियो। सिंध गवर्नमेंट मतिलबु जेको ऐलान कयो आहे त उहो आहे या पाकिस्तान इकनॉमिक सर्वे में जेका रिपोर्ट ईंदी आहे त उन में ॿुधायो थो वञे त असां वटि सिंध में तक़रीबन 3 मिलियन मतिलबु 3 लख एकड़ ज़मीन ते कणिक काई थी वञे। हाणे इहा डेटा के चवनि था 2.7 मिलियन आहे, के चवनि था 2.97 मिलियन आहे, के चवनि था 25 लख एकड़ आहे, के चवनि था 22 लख एकड़ आहे, के चवनि था 27 लख एकड़ आहे। पर हिननि खे जेकॾहिं पाण काउंट था कयूं त इहा असांजी ज़मीन मिसाल हिकिड़ो पाण वठूं था त 20 खां 22 लख एकड़ आहे। हाणे 20 खां 22 लख एकड़ ऐं हींअर जेको हारी कार्ड वारो सिस्टम थियो आहे, जेकॾहिं गवर्नमेंट वटि गवर्नमेंट जा 2 इदारा त मूंखे ख़बर आहे, बाक़ी इदारनि जी ख़बर कोन्हे, को लाज़मी वॾो प्रोजेक्ट आहे, वॾो प्रोग्राम आहे, त उन में काफ़ी इदारा कमु कनि पिया था। पर जेको हिकिड़ो ऑन फार्म वाटर मैनेजमेंट ऐं एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध वारा 2 डिपार्टमेंट आहिनि, एग्रीकल्चर जा 2 डिपार्टमेंट आहिनि, इहे 2 कमु कनि पिया। कल्ह असांजी पोस्ट ते इंजीनियर तारिक अली डहराज साहब आया हुया। उन्हनि चयो त ऑन फार्म वाटर मैनेजमेंट बि एग्रीकल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध बि इन ते कमु करे पियो। काफ़ी जॻहनि ते असांजा दोस्त बि आहिनि, असां उन्हनि खे सुञाणींदा आहियूं। असां ॾिसो गवर्नमेंट जो हिसो न आहियूं, असां हिकिड़ा सोशल मीडिया ते कंसल्टेंसी माण्हुनि खे ॾींदा आहियूं, सोशल मीडिया खे माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदा आहियूं त जेके गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ आहिनि उन्हनि ते असां पंहिंजो जेका असांखे इंफॉर्मेशन हूंदी आहे उन ते डिस्कस कंदा आहियूं। त जेकॾहिं मिसाल पाण ॻाल्हायूं त 1 लख फार्म जमा थियनि था ऐं एवरेज पाण रखूं था 5 खां 7 एकड़ फ़ी आबादगार जी। इन में ईअं हूंदो त हिकिड़े जो 2 एकड़ आबादगार कंहिंजा एकड़ हूंदा, कंहिंजा 4 एकड़ हूंदा, कंहिंजा 7 एकड़ हूंदा, कंहिंजा 10 एकड़ हूंदा, कंहिंजा 15, कंहिंजा 25 एकड़ हूंदा। ठीकु आहे, उन्हनि जो मतिलबु 1 खां 25 एकड़ वारा जेके ज़मीनदार हूंदा उन्हनि जो फार्म मतिलबु जमा थींदो। 7 फार्म उन जो हुजे, ज़मीन जो 7 फार्म जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उन में सॼी इंफॉर्मेशन हूंदी आहे त कहिड़ी देह में आहे, कहिड़ो तपो आहे, कहिड़ी सर्किल आहे, कहिड़ो असांजो जेको आहे अठास आहे, कहिड़ो ब्लॉक आहे, कहिड़ो एकड़ आहे, इहा सॼी डिटेल लिखियलु हूंदी आहे। हाणे जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त जेकॾहिं 1 लख फार्म पूरी सिंध में जमा थियनि था मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खां, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स खां, पाण सम्झूं त 1 लख एकड़ जी जेका मतिलबु गवर्नमेंट ॾींदी त उन ते 1 लख एकड़ ज़मीन जे लाइ 1 लख ॿोरी DAP जी ॾींदी ऐं 2 लख जेकॾहिं मिसाल 1 लख फार्म जमा थियनि था ऐं असां वटि एवरेज 5 खां 7 एकड़ असां वधूं था त टोटल इहे थींदा त माना 7 खां 8 लख या 5 खां 7, 8 लखनि ताईं गवर्नमेंट 7, 8 लखनि ताईं एकड़नि ताईं गवर्नमेंट इहो मतिलबु सब्सिडी ॾींदी। हाणे इन में छा थींदो, 8 लख एकड़ जेकॾहिं थींदा या 10 लख एकड़ 1 मिलियन थींदो त उन्हनि जे लाइ 10 लख एकड़नि जे लाइ 10 लख ॿोरियूं DAP जूं हूंदियूं
ऐं 20 लख बोरियूं हूंदियूं यूरिया जूं, छो जो फी एकड़ जे लाइ हिकिड़ी DAP ऐं 2 यूरिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे सघां त जेकॾहिं फ़ौती खाते वारो आहे त फ़ौती खाते जे माना फ़ौती खाते वारो जेको आहे हारी कार्ड कोन भरिबो, हारी कार्ड बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे कोन ठहंदो। उहे माण्हू कोशिशि कनि त पंहिंजो जेको आहे उहा ज़मीन आहे उहा पंहिंजे नाले ते कनि। जेको माण्हू अवेलेबल आहे जंहिंजे नाले ते ज़मीन हूंदी उन खे ई हारी बेनज़ीर हारी कार्ड ॾिनो वेंदो। इहा ॻाल्हि क्लियर आहे। काफ़ी आबादकारनि सुवाल कयो त फ़ौती कोटा वारनि खे छो नथा ॾियनि। ॾिसो, इहा हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी आहे। हींअर त पहिरीं ॻाल्हि असां वटि टाइम तमामु घटि आहे न। हाणे हुकूमत मूंखे त ईअं थो लॻे जीअं नाकाम थींदी थी वञे। हुकूमत वटि हींअर टाइम तमामु घटि आहे। रजिस्ट्रेशन हलंदी 3 डिपार्टमेंट मतिलबु अक्टूबर ताईं। काफ़ी आबादकारनि सुवाल कयो त असांखां फार्म नथा वरिता वञनि। तव्हां एग्रीकल्चर एक्सटेंशन जे ऑफिसनि में वञो, जेके हुननि जा मतिलबु मर्कज़ ठाहिया विया आहिनि उते वञो। तव्हां जेको आहे ऑनलाइन पंहिंजी एप्लीकेशन सबमिट करायो। असां लिंक हिते इन कमेंट में ॾेई छॾींदासीं। ऑनलाइन पंहिंजी एप्लीकेशन सबमिट करायो। जेका घर घर हू सर्वे था कनि उन्हनि खे तव्हां पंहिंजी डॉक्यूमेंटेशन पूरी कंप्लीट करे ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां खां का रुश्वत वग़ैरह वरिती थी वञे या केरु बि अमलदार आहे, को इदारो आहे, ॾिसो सभु इदारा भला बि न आहिनि हूंदा, सभु इदारा जेको आहे ख़राब बि न आहिनि हूंदा। उते कुझु माण्हू चंद माण्हुनि जे करे असां सभिनी इदारनि खे ख़राबु नथा चई सघूं, सॼे इदारे खे ख़राबु नथा चई सघूं। त कोशिशि करे जेको तव्हां सां माण्हू पैसनि जी ॻाल्हि करे थो, माण्हुनि चयो आहे त असांखां 7-7 हज़ार वरिता अथनि, 6-6 हज़ार वरिता अथनि, 2-2 हज़ार असांखां फ़ी कार्ड ते वरिता था वञनि। त इहो पैसा ठुप बि न ॾियो। असां मतिलबु असां सुठा दोस्त आहिनि जेके गवर्नमेंट जे इदारनि में एग्रीकल्चर एक्सटेंशन ऐं ॿियनि डिपार्टमेंट में कमु पिया था कनि। उन्हनि सां असां कम्यूनिकेशन में आहियूं। उन्हनि जो चवणु इहो आहे त माना का बि फीस कोन्हे, को बि पैसा कंहिंखां कोन वरिता था वञनि। जेकॾहिं वठनि था त उन्हनि जी निशानदेही कयो। उन्हनि खे तव्हां जेको आहे डायरेक्टर या आला अमलदार खे तव्हां जेको आहे शिकायत कयो। हाणे पहिरीं ॻाल्हि गुज़ारिश इहा आहे त जेके असांखे ॾिसनि था काइंडली इन पोस्ट खे तव्हां शेयर कंदो त तव्हांजी महिरबानी थींदी त वधि में वधि आबादकारनि खे जेको आहे असांजी ॻाल्हि सम्झ में अचे। ॾिसो, आबादकारनि खे जेकॾहिं फार्म फिल करण वारे मरहले मां गवर्नमेंट निकिरी थी वञे, पोइ आहे फर्टिलाइज़र जी अवेलेबिलिटी। 1 लख बोरी DAP आहे या 7 लख बोरी DAP आहे, 1 मिलियन बोरी DAP आहे या 2 मिलियन बोरी DAP आहिनि। इन में गवर्नमेंट जा हिकिड़ा पंहिंजा बि वॾा मफ़ाद आहिनि। हिकिड़ो त मतिलबु बेनज़ीर हारी कार्ड आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, हर जाइ ते हू चवनि था त नालो अचे त बेनज़ीर जो अचे, पीपुल्स पार्टी जो अचे। असां बि चऊं था, असांखे बि इन ॻाल्हि ते एतिराज़ बि कोन्हे को न। हिकिड़ो त उन्हनि जी सियासत चमकी वेंदी, हिकिड़ो थी सघे थो ईअं सम्झो 5%, 8%, 10% मथां उन्हनि जा माण्हू ख़ुशि थियनि। हिकिड़ा इहा बि ॻाल्हि थी सघे। हिकिड़ो इहो आहे त जेको हिननि में गवर्नमेंट में जेके माण्हू वेठा आहिनि उहे हिकिड़ा माना ईअं सम्झो माफ़ियाज़ आहिनि। इहे गवर्नमेंट जा माण्हू आहिनि, उन्हनि जे बहाने ते मतिलबु हुननि जो कलर निकिरी वेंदो। जेको फर्टिलाइज़र आहे, जेको एतिरो महांगो वञे थो, हू पंहिंजी महांगे मतिलबु रेट ते उहो पंहिंजो कलर माण्हुनि खे ॾेई वेंदा। हिकिड़ो माना जेकॾहिं 10 लख एकड़नि ते या 5 लख एकड़नि ते जेकॾहिं गवर्नमेंट सब्सिडी ॾिए थी त इहा हिकिड़ी सुठी सब्सिडी आहे। आबादकारनि जो हिकिड़ो सुवालु हुयो त हारी कार्ड आहे त हारी खे कहिड़ो फ़ाइदो आहे। ॾिसो, असां वटि हिकिड़ो सिस्टम आहे। जॾहिं बि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, जॾहिं हारपो माण्हू कंदो आहे त उन में हारपे में कुझु शयूं आबादकार भरणो पवंदो आहे, कुझु आबादकार ऐं हारी गॾु कंदा आहिनि, कुझु वरी हारी ते हूंदियूं आहिनि। हाणे कलर जो जेको फर्टिलाइज़र भाण जो जेको ख़र्चु हूंदो आहे उहो आबादकार ऐं हारी गॾिजी कंदा आहिनि। अधु हारी ते हूंदो आहे, अधु ज़मीनदार ते हूंदो आहे। जेकॾहिं ज़मीनदार खे मिले थो त सम्झो त हारी जेको माफ़ु थी वियो। इहो मतिलबु असां फार्मर्स आहियूं न, पाण जेके आबादकार आहियूं पाण फार्मर्स आहियूं, हिकिड़ा गिरोवर्स आहियूं न पाण। गिरोवर्स जो मतिलबु छा आहे? फार्मर जो मतिलबु गिरोवर्स जो मतिलबु गिरो करणु जेको ज़मीन खे, इहे पाण हिकिड़ा मज़दूर थियासीं, हारी थियासीं। सो बहरहाल सिंध जा गयूर आबादकार आहिनि, असां उन्हनि खे सलाम पेश कयूं था, महिनती आहिनि ॾाढा। सो पाण ॻाल्हि पिया कयूं त जेकॾहिं मिसाल इहे माना 5 लख 7 लख एकड़नि ते मिले थी, हिकिड़ी गवर्नमेंट जी तमामु वॾी कामयाबी आहे। ठीकु आहे। ऐं हे एग्रीकल्चर एक्सटेंशन या ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जो बहितरीनु तरीक़ेकार आहे। मिनिस्टर पाण जी कनि पिया, सेक्रेटरीज़ कनि पिया, DG कनि पिया। पर हाणे मसइलो इहो आहे त अवेलेबिलिटी जेका माना हू वक़्त ते पुॼाए सघनि। वफ़ा सलीम छुटो सलीम साईं, तव्हांजो कमेंट्स पढ़ूं था, थोरो ॻाल्हाए वठूं।
फाज़ल बलोच, अल्ताफ़ हुसैन अरी इन कमेंट कयो आहे। तव्हांखे सर कमेंट जो जवाबु बिल्कुलु ॾियूं था। त इहे पॉलिसीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिं मां गवर्नमेंट जेकॾहिं पंहिंजो मतिलबु को बि मफ़ाद कढंदी आहे त कुझु चवंदी आहे त असांजे आबादगारनि खे बि फ़ाइदो थिए। हींअर छाकाणि त आबादगार तमामु घणो नाराज़ आहिनि गवर्नमेंट खां त गवर्नमेंट कणिक जो रेट नथी ॾिए। हाणे जेकॾहिं आबादगारनि खे रेट न मिलंदो डेफिनेटली त आबादगार त कणिक त कोन काईंदा न। पर जेकॾहिं आबादगारनि खे तमामु हाई रेट खपे, या गवर्नमेंट चए थी, गवर्नमेंट खे चवनि था त असांखे 4500, 5000, 4000 खां मथे रेट खपे। असां बि हिकिड़ा नंढड़ा आबादगार आहियूं न, असां बि गिरोह आहियूं। असां ॾिसो हिकिड़ा माण्हू अहिड़ा, सॉरी कॉल अची पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो आवाज़ु कटिजी वियो। हिकिड़ा ज़मीनदार अहिड़ा आहिनि जेके मतिलबु सॉरी माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॾिहाड़ी कमाइनि था, जिन वटि वेसो कोन्हे। शहरनि में असां वटि खोड़ सारा मिसाल आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो मोची आहे, हिकिड़ो मज़दूर आहे, हिकिड़ो माना कमु थो करे, मज़दूरी थो करे, उहो 500-700 रुपया ॾिहाड़ी कमाए थो। उहो जेकॾहिं 3 किलो 4 किलो अटो वठे, जेकॾहिं कणिक जो रेट एॾो महांगो हूंदो त उन हिसाब सां हू कीअं वठंदो। मतिलबु त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे अहिड़ो फ़ैसिलो कंदी जेके जंहिं मां ॿिन्ही माण्हुनि खे फ़ाइदो मिले। ठीकु आहे न। हाणे 4500 रुपया कणिक जो रेट हुयो, लास्ट टाइम 2200 रुपया रेट हुयो, त आबादगारनि खे तमामु घणो नुक़सानु थियो। ऐं ईअं ई गवर्नमेंट आबादगारनि खे ज़लील कंदी थी अचे हर फ़सुल में। उहो सारी जो फ़सुल जे हिते असां जेको ॻाल्हाईंदासीं त आबादगारनि जे हक़ में ॻाल्हाईंदासीं, सिंध जे माण्हुनि जे हक़ में ॻाल्हाईंदासीं। असां गवर्नमेंट जा हिसो न आहियूं न, पर गवर्नमेंट जेके सुठियूं ॻाल्हियूं उन्हनि खे त घटि में घटि असां एड्रेस कयूं न। सो आबादगार दोस्तो, ॾिसो गवर्नमेंट जेका पॉलिसी हूंदी आहे त जेकॾहिं जंहिं वटि ज़मीन आहे उनखे बि फ़ाइदो थिए, जंहिं वटि ज़मीन न आहे उनखे बि फ़ाइदो थिए। त इन हिसाब सां गवर्नमेंट अहिड़ो रेट कढंदी आहे जेको आम माण्हू, जेको मज़दूरी करण वारो माण्हू आहे, जेकॾहिं उहो शाम जो वञे पंहिंजे बचनि जे लाइ घटि में घटि अटो खणी वञे। हा, गवर्नमेंट ईअं करे सघे थी, फर्टिलाइज़र ते सब्सिडी ॾेई सघे थी, सीड ते सब्सिडी ॾेई सघे थी। ज़रई ज़हर जेके आहिनि उहे इस्तेमालु न करणु घुरिजनि, पर ज़रई ज़हर असांजी हिकिड़ी ज़रूरत थी वई आहे। असां एट ए टाइम जेको आहे ऑर्गेनिक फार्मिंग ते नथा वञूं, ज़हर बिल्कुलु ख़तमु बि नथा करे छॾियूं। काफ़ी मुल्कनि में अहिड़ो मतिलबु एट ए टाइम माना हुननि कयो, ऑर्गेनिक फार्मिंग ते हलिया विया, ज़हर ख़तमु करे छॾियूं, फर्टिलाइज़र ख़तमु करे छॾियूं, उन्हनि जी इकानमी बिल्कुलु हेठि थी वई। राजा मंज़ूर मक्सी, गुड वीडियो अदा, थैंक यू भाईजन तव्हांजी। त हाणे हिकिड़ो त गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त जेको हींअर जेका बि तव्हां वीडियो शेयर कंदो त असांजी वीडियो इहा घणनि माण्हुनि ताईं वेंदी, मिनिस्टरनि ताईं पुॼंदी, त उन्हनि खे असांजा जेके शयूं आहिनि उहे वाज़े थींदियूं, तव्हांजा कमेंट्स उहे नोट कया वेंदा। असां कोशिशि करे तव्हांजे कमेंट्स ते ॻाल्हाईंदा आहियूं, जेके कमेंट्स तव्हांजा उहे तव्हांजा मसइला हूंदा। ठीकु आहे। गवर्नमेंट खे जेका एप्लीकेशन आहे, जेका फार्म ऑनलाइन फार्म जो तरीक़ेकार आहे, उन में पहिरीं ॻाल्हि त इहा एड करणु घुरिजे त जंहिं आबादगार खां अकाउंट में का ग़लती थी वञे, नंबर ऑफ एकर्स जेके आहिनि, एकड़ एड करण में का ग़लती थी वञे, पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर या ॿी इंफॉर्मेशन एड करण में ग़लती थी वञे, त हू फार्म सबमिट करे छॾनि ऐं हू जेको आहे पोइ उन फार्म में जेको आहे एडिट करे सघनि। ठीकु आहे। इहा हिकिड़ो मतिलबु एप्लीकेशन, ऑनलाइन जेका एप्लीकेशन आहे या ऑनलाइन जेको तरीक़ेकार आहे उन में हिकिड़ी शइ एड कई वञे। ऐं तव्हां कोशिशि कयो जेके बि शयूं तव्हांखे नथियूं अचनि त इंफॉर्मेशन उहा करेक्ट जमा करायो। हू असांजा जेके भाऊ वारा वेठा आहिनि उहे बि असां वांगुरु पढ़ियल अथव। तव्हां खां ग़लतियूं थियनि अथनि त हुननि खां त अलाए केतिरियूं, छो जो हुननि ते त वॾो प्रेशर आहे न। आबादगार हींअर घणा आहिनि, एग्रीकल्चर एक्सटेंशन या ॿिया जेके डिपार्टमेंट कम पिया कनि उन्हनि जा त माण्हू तमामु घटि आहिनि। त इन्हनि शयुनि ते असां जेको आहे माना कोशिशि कयूं था त तव्हांजा जेके मसइला आहिनि उन्हनि खे असां एड्रेस कयूं। ऐं कल्ह खां काफ़ी आबादगारनि, मुंहिंजी कोशिशि रही त मां उन्हनि आबादगारनि खे जेको आहे मुसलसल जवाबु ॾियां, मुसलसल उन्हनि आबादगारनि सां मां लाइव अचां, या मतिलबु उन्हनि जा कमेंट्स जेके हुआ मुख़्तसिर मैसेंजर ते, व्हाट्सएप ते, मुंहिंजो नंबर ॾिनल आहे, उन्हनि ते ॾिनो पियो वञे। असां छा कंदा आहियूं, असां जेको आहे आबादगारनि जी भलाई जे लाइ, आबादगारनि जी ख़ैर ख़्वाही जे लाइ असां पंहिंजी फ़ीस बिल आहे तव्हां खां मतिलबु का गुज़ारिश कोन था कयूं। असांजे पेज जो नालो एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी जो मक़सदु इहो आहे त ज़राअत ऐं इंसानियत, असां ज़राअत पंहिंजो पेशो आहे, उन सां प्यारु कयूं, पंहिंजे वतन सां, पंहिंजी मोहबत सिंध सां मोहबत कयूं, पंहिंजे फ़सुलनि सां फ़सुलनि जी देखभाल कयूं। जेके डिपार्टमेंट्स जिन में पैसा रिश्वत वरितो वञे त उन्हनि सां सख़्ती सां उन्हनि खे मतिलबु मां वान थो कयां त पंहिंजा क़िबला दुरुस्त कयो, आबादगारनि सां ही वेसा घाती ख़तमु कयो। त
त मिनिस्टर साहिब जेकॾहिं असांजी ॻाल्हि ॿुधनि था, सर तव्हांखे गुज़ारिश आहे, तव्हांजा नौजवान पढ़ियल लिखियल ऑफिसर्स आहिनि, तव्हांजा जेके एफ ए आहिनि, फील्ड असिस्टेंट आहिनि, उहे मतिलबु माण्हुनि खां पैसा था वठनि या जेके सर्वे करण था वञनि, त हींअर आबादगारनि जी सिचुएशन छा आहे तव्हांखे ख़बर आहे? जेका कणिक हींअर मतिलबु 3500 4000 रुपया मण पई थी हले, उहा कणिक आबादगारनि जी केरु 1750 1800 रुपए ते खणण जहिड़ी कोन हुई। लाज़मी ॻाल्हि आहे, माना आबादगारनि खे नुक़सानु थींदो आहे ॾाढो। माफ़ियाज़ कणिक गॾु करे रखंदी आहे, पोइ उन माफ़ियाज़ खे फ़ाइदो थींदो आहे। हाणे थोरो ईंदासीं कमेंट्स ते। फज़ल बलोच असांखे कमेंट कयो आहे, ओके फज़ल तव्हांजी थैंक यू। अब्दुल अज़ीज़ कांदड़ो साहिबु उन बि ओके लिखियो आहे। ऐं वफ़ा सलीम अस्सलाम वालेकुम अदा, 10.5 एकड़ ज़मीन जो खातो ॾाॾा जे नाले ते आहे, ॾाॾा साईं फोत थी चुको आहे, छा उन ते हारी कार्ड? साईं हाणे ॾिसो, मां तव्हांखे गुज़ारिश कई आहे त जेको जंहिं आबादगार जे नाले ते हींअर ज़मीन आहे न, उहो ई हारी कार्ड में हिसो वठी सघे थो। हाणे ॾाॾा जे नाले ते हुयो त उहो मतिलबु उनजो हक़दार थियो तव्हांजो वालिद साहिबु। जेकॾहिं तव्हांजो वालिद साहिबु आहे त उहो मतिलबु मालिक आहे। जेकॾहिं तव्हांजो वालिद साहिबु अलाह करे ख़ुशि हुजनि, जेकॾहिं न आहिनि हिन दुनिया में, जंहिंजो बि वालिद साहिबु न आहे, ठीकु आहे, त उहो पंहिंजे नाले ते ज़मीन कराईंदो, उन जो हारी कार्ड थींदो। ऐं ॿिया कमेंट्स बि अचनि पिया, मूंखे कुझु शो न पिया थियनि। मां कोशिशि कयां थो कमेंट्स पढ़ण जी, जेको आहे मां, पर हाणे थोरो सिस्टम अहिड़ो आहे, इन हिसाब सां। अदा नालो ग़लति लिखिजी वियो आहे हारी कार्ड में, बैंक वारा माण्हुनि खे रुलाइनि पिया, ॾीन बि न पिया। हा, ॿियो मिनिस्टर साहिब खे मोहम्मद कुमार या एग्रीकल्चर जो सेक्रेटरी जेके आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त ॾिसो, जंहिं बि तव्हां बैंक खे कंसर्न कयो आहे, जेका बैंक आबादगारनि खे हारी कार्ड ॾिए पई, उन्हनि खे बि गुज़ारिश कयो त असांजे हारी आबादगारनि खे, असांजे फार्मर्स खे तव्हां ज़लील न कयो, उन्हनि खे लाइन न कयो। छाकाणि त जॾहिं गवर्नमेंट जो ऐं बैंक, जंहिं बि बैंक जो मुआइदो थियो हूंदो न, उन्हनि में हिकिड़ी तमामु ज़बरदस्त डील थी हूंदी, उन्हनि में MOU साइन थी हूंदो, त असांखे छा मिलंदो? असां तव्हांखे सर्विस ॾींदासीं। अलाह जे नाले ते त बैंक वारा बि कोन था ॾियनि, ठीकु आहे। त बैंक वारनि खे बि गुज़ारिश कंदासीं, सिंध बैंक जो जेको आहे अमलो आहे, त हारी ज़मीनदार जेके आहिनि, इहे तव्हां जे लाइ कमाइनि था। तव्हां जेके अॼुकल्ह बैंकनि में आहियो, तव्हां अटो, तव्हां अन्न, तव्हां जेका रोज़ी खाओ था, जेको तव्हांजे आयल तव्हांजे हिन में भाॼियुनि में पए थो, सावा मिर्च, टमाटा, मसालेदार तव्हां जेके भाॼियूं खाईंदव, इहे हारियुनि जी महिनत आहे। इहे तव्हांजूं बैंकूं पैसनि सां तव्हां जेको आहे पैसा कोन खाईंदो। थोरो आबादगारनि सां पंहिंजो रवैयो सुठो रखो, बहितर आहे। अदा बिल्कुलु इहो तव्हांजो कमेंट पढ़ियोसीं। ज़िलो कश्मीर, तालका कश्मीर, मोहम्मद नवाज़ लगारी। साईं ऑनलाइन फार्म भरियूं था, मगर हिन वक़्तु ताईं जारी कार्ड न आहे थियो। साईं ॿियो हिकिड़ो गुज़ारिश आहे त ॾिसो, हाणे हीउ प्रोसेस हिकिड़ो लेंदी प्रोसेस आहे। असांखे एग्रीकल्चर एक्सटेंशन जा बि दोस्त ॾिसनि पिया, त ॾिसो, हिन में असांखे जल्दबाज़ी न आहे करणी, त अॼु असां फार्म ऑनलाइन जमा करायोसीं, सुभाणे असांजो कमु थी वेंदो, ईअं न आहे। उहे ऑनलाइन फार्म जीअं तव्हां जमा कराईंदो, उहे जंहिं प्लेटफार्म ते, जंहिं मतिलबु डायरेक्टर जे अंडर में वेंदा या जंहिं बि डिवीज़न जे अंडर में वेंदा, उहे निकिरंदा, पोइ उन्हनि जी वेरिफिकेशन थींदी, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे तव्हांजे उन फार्म जी तस्दीक करे पोइ तव्हांजो प्रोसेस अॻिते कंदा। ऑनलाइन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां फार्म जमा कराए छॾियो, तव्हांजो हारी कार्ड अची वेंदो। ऑनलाइन जो मक़सदु इहो आहे त तव्हां पंहिंजी इंफॉर्मेशन ॾेई छॾी, हाणे एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट या ऑन वाटर मैनेजमेंट वारा छा कंदा, उन्हनि जो प्रिंट कढंदा, उन्हनि ॾिसंदा कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि, कहिड़ियूं शयूं न आहिनि। थोरो तव्हां इंतज़ारु कयो। ॾिसो, हू बि त इंसान आहिनि न। जेकॾहिं मिसाल हिकिड़े कंहिं ऑफिस में, का बि ऑफिस, असां मिसाल हैदराबाद, नवाबशाह, 60 मैल, जामशोरो, कंदकोट, टंडोजाम में ॻाल्हि कयूं, हिकिड़ी ऑफिस में डेली था अचनि 100 मतिलबु फार्म था अचनि, घटि में घटि तइदाद थो ॿुधायां। जेकॾहिं 100 फार्म था अचनि, त उन्हनि 100 फार्म खे 10 ॼणा माण्हू जेके आहिनि हिकिड़े प्रोसेस सां हलाईंदा। हिकिड़ा माण्हू उन्हनि जी बायोडेटा चेक कंदा, हिकिड़ा चेक कंदा त जेके शयूं कंप्लीट आहिनि या कोन आहिनि, हिकिड़ा वरी जेके शयूं कंप्लीट न हूंदियूं त उन आबादगारनि सां कॉन्टेक्ट कंदा, उनखे मैसेज कंदा, त प्रॉपर तरीक़े सां हर शइ कंप्लीट करे तसली सां कंदा। जेकॾहिं त तव्हांजूं जेके शयूं तव्हां राहे छॾियूं, वरी ही एग्रीकल्चर एक्सटेंशन वारा या जेके डिपार्टमेंट कमु था कनि, उहे राहे छॾनि, त मतिलबु उन्हनि जो फ़ाइदो न थियो न, ठीकु आहे। सो थोरो सबुरु कंदा कयो। मूंखे बि मैसेजनि ते माण्हुनि मतिलबु एतिरो चयो, मां उनखे चवां तव्हां सबुरु कयो, तव्हां 2 ॾींहं थिया आहिनि, 3 ॾींहं थिया आहिनि, इनशाअल्लाह ताला तव्हांजो थी वेंदो।
थोरो इन्हनि शयुनि जो ख़्यालु कयो त थोरो सबुर खां असांखे कमु वठिणो पवंदो ऐं नाराज़ बि न थीजो। इहे शयूं हिकिड़े टाइम ते कोन थींदियूं आहिनि। ही जेके वॾा किरोड़नि जा खरबनि जा प्रोग्राम हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी वॾी प्लानिंग हूंदी आहे, हिकिड़ी वॾी पॉलिसी हूंदी आहे। ठीकु आहे, त असां माना कोशिशि कंदासीं, सबुरु कंदासीं। 3-4 ॾींहंनि खां पोइ तव्हां मतिलबु उते पंहिंजो 8 ॾींहंनि खां पोइ वरी उन्हनि जी ऑफिस वञो, तव्हां उनखां पुछा कयो, फॉलोअप कयो। ठीकु आहे, आबादकारनि जा बि पंहिंजी जाइ ते सही आहिनि सुवाल, हू भले पुछनि असांखां, असां चऊं था भले पुछनि। अच्छा, नवीद मेंगल, नवीद बिल्कुलु अदा फार्म में असीं सॉरी कमेंट हलनि, जुलाई में फार्म भरायो आहे, अञा ताईं कार्ड न मिलियो आहे। ॾिसो, आफ्ताब अहमद शर जो कमेंट आहे। अदा असल में छा आहे जो ॾिसो, हीउ जेको असां हिन जंहिं प्रोग्राम जी ॻाल्हि पिया कयूं न, इहो आहे बेनज़ीर हारी कार्ड। ठीकु आहे, मां तव्हांखे इन जे बारे में ॿुधाए थो छॾियां। बाक़ी जेके ॿिया मतिलबु तव्हांजा प्रोग्राम हुया न पहिरियां, उन्हनि जे बारे में इंफॉर्मेशन कोन। ठीकु आहे, हीउ प्रोग्राम आयो आहे मुंहिंजे ख्याल में महीनो सवा महीनो थी वियो आहे, हींअर हले थो, अॼु आहे 10 अक्टूबर। ठीकु आहे, 10 अक्टूबर आहे त तव्हां जेको आहे हिन प्रोग्राम जे करे मतिलबु ईअं सम्झो त महीनो पहिरियां आयो आहे, सेप्टेंबर में आयो आहे। ठीकु आहे न, जेकॾहिं सेप्टेंबर में आयो आहे त उहो पुराणो को प्रोग्राम आहे, उन जे करे जेको आहे न माना उन जी पाण ॻाल्हि नथा कयूं, बेनज़ीर हारी कार्ड जी। अच्छा, हीअ असां ज़ोएब बुगियो साहिबु आहिनि। सर तव्हांजी वॾी महिरबानी। आबादगार ॿाहिरि सब्सिडी लाइ हार्ड कापी में फार्म भराइनि, छो त टाइम घटि आहे ऐं ऑनलाइन में काफ़ी दोस्त रहिजी वञनि था, इन करे तव्हां ऑफिस में फार्म जमा करायो। सर ही तमामु हिकिड़ी ज़ोएब बुगियो साहिबु तमामु हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कई आहे। आबादगरनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे, तमामु इन ते मतिलबु ईअं थारोली ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। हींअर जेके आबादगार असांखे ॾिसनि पिया न, जेके हारी कार्ड में त रखनि पिया था, दिलचस्पी रखनि पिया न, उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जेको आहे ऑफिस में वञी हार्ड कापी में पंहिंजो डॉक्यूमेंट्स सबमिट करायो। ऑनलाइन में वॾा मसइला था अचनि। ठीकु आहे, त जेके बि आबादगार हींअर मतिलबु हारी कार्ड जमा कराइनि पिया, उहे काइंडली हार्ड कापी में जेके ऑफिसर्स आहिनि, जेके हुननि जा डेस्क ठहियल आहिनि, जेके ऑफिसूं ठहियल आहिनि, उते वञी जमा करायो। त इहे तव्हांजो जेको आहे प्रोसेस असांजो जल्दी थींदो। छाकाणि ॾिसो, अॼु आहे 10 अक्टूबर, जेकॾहिं असांजो 3 अक्टूबर खां पोइ अञा इन्हनि फार्म जी स्क्रूटनी थींदी, ॿिया प्रोसेस थींदा, कीअं पैसा ईंदा, तमामु असां वटि थोरो कमु आहे। मूंखे त गवर्नमेंट नाकाम थींदी ॾिसण में, मां कैप्शन में बि लिखियो आहे, पर अलाह कंदो जेकॾहिं असांजो ईअं सम्झो 30%, 20%, 25% टोटल जेके फार्म्स सबमिट थियनि था उन्हनि खे मिलिया त बि असांजी हिकिड़ी वॾी कामयाबी हूंदी। ऐं कणिक असांजे लाइ तमामु ज़रूरी आहे। जॉइंट खातो जे बारे में सम्झायो। साईं, जॉइंट खाते जे बारे में इहो आहे त तव्हांजो मतिलबु, इहा मूंखे इंफॉर्मेशन आहे कोन, पर जेका पहिरियां मुंहिंजे ख़्याल में कंहिं दोस्त एग्रीकल्चर ऑफिसर मूंखे ॿुधायो हुयो, उन में छा थींदो, तव्हां हिकिड़े कंहिं मालिक खे जेको आहे न, जॉइंट जेको खातो हूंदो आहे न, गॾियल खातो हूंदो आहे, उन जे में ईअं थींदो त हिकिड़े मालिक खे तव्हां जेको आहे हवाले कंदो, उन खे मतिलबु चवंदो त हीअ असांजी ॿनी जो आहे, एफिडेविट ते लिखी ॾींदो, ऐं असां जेको आहे हारी कार्ड जे लाइ फ़िलहालु हिन खे असां मतिलबु ज़िम्मेवारी ॾियूं था, हिन खे असां पंहिंजो जेको आहे हक़ ॾियूं था त हीअ हारी कार्ड ते अप्लाई करे, पोइ असांखे उहो जेको आहे माना उन जो हिसो ॾिनो वेंदो, पर असांजो फार्म हिन जे नाले ते सबमिट करायो वञे। उहो एफिडेविट ठहंदो, उन जो को तरीक़ेकार हूंदो, तव्हां ऑफिस में वेंदो, तव्हांखे ॿुधाए छॾींदा। आफ्ताब शर हारी कार्ड, सर मेरे अभी तक हारी कार्ड नहीं आया है, 2 मंथ हो गए। सर ॾिसो, जेकॾहिं हारी बेनज़ीर हारी कार्ड जी ॻाल्हि था कयो त मुंहिंजे ख़्याल में उहो इनशाला अची वेंदो, तव्हां परेशान न थियो। अब्दुल सलीम आहे। पंजवीह एकड़ वारनि खे बि भाण मिलंदो या न? जी अदा, 1 खां 25 एकड़ वारनि खे भाण मिलंदो। ही सब्सिडी आहे ई, मतिलबु फर्टिलाइज़र, सॉरी भाण न, ही सब्सिडी आहे कणिक जे लाइ। कणिक सॉरी ही चवनि था दादा 25 एकड़ वारनि खे बि भाण मिलंदो या न? जी बिल्कुलु। तव्हांखे ही जेका फर्टिलाइज़र मिलंदो उहो सिर्फ़ु कणिक जे फ़सुल जे लाइ मिलंदो। पहिरीं ॻाल्हि त माना कणिक जे फ़सुल जे लाइ कलर मिलंदो, तव्हांखे फर्टिलाइज़र मिलंदो, ऐं 1 खां 25 एकड़ वारनि ज़मीनदारनि खे मिलंदो। इहा ॻाल्हि यादि रखिजो त जेका बि स्कीम हले पई बेनज़ीर हारी कार्ड, इहा कणिक जे आबादगारनि जे लाइ आहे।
जेकॾहिं तव्हां मतिलबु कणिक न पोखी ऐं तव्हां जेकॾहिं कलर उन फर्टिलाइज़र मां तव्हां का सब्ज़ी था लॻायो या तव्हां जेको आहे मस्टर्ड था लॻायो या ॿियो को फ़सुलु लॻायो अथव त गवर्नमेंट तव्हां ते एक्शन खणी सघे थी। हीअ जेका बेनज़ीर हारी कार्ड जी स्कीम आहे 1 खां 25 एकड़ वारनि ज़मीनदारनि जे लाइ 1 एकड़ हुजे या 25 एकड़ हुजनि, 25 एकड़ खां मथे न हुजे। पोइ तव्हांजा 17 एकड़ आहिनि, 18 एकड़ आहिनि, 20 एकड़ आहिनि, 15 एकड़ आहिनि, जेके बि आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जे लाइ। ऐं तव्हांखे हीउ जेको फर्टिलाइज़र मिलंदो, 1 बोरी DAP, 2 बोरियूं तव्हांखे यूरिया जी ॾिनियूं वेंदियूं। ठीकु आहे सर। हारी कार्ड असांखे मिलियो आहे, काल भाण वारो फार्म भराया आहिनि, एग्रीकल्चर वारनि पाण भरिया आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, नूर हसन बिरोही साहिबु। सर ठीकु आहे, सलाम सर। दोस्तनि जा काफ़ी जेकॾहिं कमेंट रहिजी वञनि त असां कोशिशि कंदासीं वरी जवाबु ॾींदासीं, छाकाणि त लाइव ते आहियूं। ऐं राहू साहिबु तव्हांजी महिरबानी, तमामु बहितरीनु भाउ। सलाम सर, वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, एतिरो असांखे प्यारु ॾींदा आहियो। असां तव्हांजी ख़िदमत जे करे ऐं तव्हांजे लाइ बुगियो साहिब जी वॾी महिरबानी। बुगियो साहिबु असांखे मतिलबु तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया। बुगियो साहिब जा कमेंट जेके आहिनि पढ़णु जहिड़ा आहिनि। हारी कार्ड जी प्रोसीजर सिर्फ़ु एग्रीकल्चर ताईं महदूदु न आहे, फार्म एग्रीकल्चर ऑफिस में जमा थींदो, पोइ वेरिफिकेशन। जी जी सर, इहो बिल्कुलु आहे। मां आबादगरनि खे गुज़ारिश कई आहे त ॾिसो, हारी कार्ड जो जेको तव्हांजो प्रोसीजर आहे उहो हिकिड़ो लेंदी प्रोसेस आहे, छाकाणि त हिकिड़ो ही ख़रबनि रुपयनि जो प्रोजेक्ट आहे न, त इन में लाज़मी जेकॾहिं हिकिड़ी शइ जो चेक एंड बैलेंस थींदो, त तव्हां थोरो सबुर सां कमु कयो। जेकॾहिं एग्रीकल्चर एक्सटेंशन वारनि ऑफिसनि में तव्हां वञो या ऑन फार्म वाटर मैनेजमेंट जी ऑफिस में तव्हां वञो, उन्हनि खे गुज़ारिश आहे गवर्नमेंट जे ऑफिसरनि खे त असांजे आबादगारनि सां ताउन कयो। आबादगारनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जेको आहे एग्रीकल्चर ऑफिसरनि सां, पंहिंजे ऑफिसरनि सां ताउन कयो। तपेदारनि जी ॾाढी शिकायत थी हले। तपेदार, हाणे मां चवंदुसि त असांजे पाड़े जा तपेदार मूं ते चिड़ी पवंदा त पैसा था वठनि। त ॾिसो, हिकिड़ो जेकॾहिं का फीस वग़ैरह आहे त उहा त वठी था सघनि, पर जेकॾहिं तव्हां खां रिश्वत था वठनि त इहो रिश्वत ॾींदड़ ऐं रिश्वत वठंदड़ ॿई जहन्नमी आहिनि, उन्हनि ते अलाह जी लानत आहे। हाणे असां छा चऊं? एतिरो मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे। तपेदार जेके रिश्वत ॾियनि था या रिश्वत वठनि था, उन्हनि खे जेको आहे गुज़ारिश आहे त अलाह खां जो ख़ौफ़ कयो, हक़ लाल जी रोज़ी करे तव्हां खाओ। कल्ह थी करे मूंखे दोस्त ॿुधायो, तव्हां यकीन कंदो, चए आबादगार ज़ोर ई असांजे जेब में था वठनि। त ईअं न हुअणु घुरिजे। तव्हां बि कोशिशि करे ईअं हरू भरू जेकॾहिं माण्हुनि खे हेराईंदो, पैसा आबादगार ॾींदो, त केरु पैसा कोन वठंदो। सो अलाह साईं घणो ख़ैरु कंदो। उमेदु आहे काफ़ी शयूं पंहिंजूं डिस्कस थी वियूं हूंदियूं। ऐं जेकॾहिं कंहिंजा सुवाल असां न पढ़ी सघिया आहियूं त उन्हनि खां माज़रत आहे। असां कुझु साईं छा हाणे हारी कार्ड जो भरियूं? जी जी सर, हारी कार्ड जो प्रोसेस हले पियो। हीअ 3 अक्टूबर ताईं प्रोसेस आहे। ठीकु आहे। इहो मोहम्मद नवाज़ लगारी, नवाज़ लिगारी साईं, गुज़ारिश आहे त हारी कार्ड जो फार्म भरिजनि पिया, रजिस्ट्रेशन हले पई थी, पर मसइलो इहो आहे त ऑनलाइन खां बहितर आहे तव्हां जेको आहे कार्ड जमा करायो। सॉरी, डॉक्यूमेंट्स तव्हां पंहिंजा मैन्युअल वञी ऑफिस में जमा करायो। हारी कार्ड जो हले पई थी, रजिस्ट्रेशन हले पई थी, 3 अक्टूबर ताईं आहे। ठीकु आहे, पर आबादगारनि खे गुज़ारिश आहे ऑनलाइन खां बहितर आहे तव्हां जेको आहे मैन्युअल ऑफिस में वञी हार्ड कापी जमा कराईंदो, तव्हांजो प्रोसेस जल्दी थींदो। उते तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांजूं कहिड़ियूं शयूं सही आहिनि, कहिड़ियूं ग़लति आहिनि। उते तव्हांजी जेका क्यूरी लॻंदी, को डॉक्यूमेंट्स खुटल हूंदो, को तव्हांजो कॉन्टेक्ट नंबर ग़लति हूंदो, त उन हिसाब सां हू तव्हांखे ॿुधाईंदा। का बि फीस न आहे, रिश्वत पिया वठनि। अयाज़ मीरजत साईं, मां त गुज़ारिश कई आहे मीरजत साहिबु, हिननि खे चवां पियो त रिश्वत न वठो, रिश्वत ॾियो बि न, ऐं कोशिशि कयो उन माण्हू खे वाइको कयो, डायरेक्टर ताईं या DG ताईं, या तव्हां जेको आहे असल में छा आहे जो असां हिननि शयुनि ते ॻाल्हायूं नथा, असां कंहिं डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ु नथा वञूं। माण्हू चवंदा त जेको आहे हीअ बि करे थो ब्लैकमेलिंग वारो कमु। सो इहा ॻाल्हि न आहे सर, हाणे अलाह हिदायत ॾींदो। अमन सर, ऑनलाइन फिल न पियो थिए फॉर्म भरण लाइ। सर, उते तव्हांजो को टेक्निकल फॉल्ट हूंदो, को मतिलबु ऑनलाइन में बि काफ़ी सारा मसइला आहिनि, तव्हांजे इंटरनेट जो मसइलो हूंदो। तव्हां ॾिसो त कहिड़ी शइ जेका तव्हां कंप्लेन नथा कयो जो इन करे तव्हांजो ऑनलाइन फॉर्म जमा न पियो थिए। अञा ताईं को मैसेज न आयो आहे। अच्छा, हिकिड़ो त माना अॻिते आला अख़्तियारनि ताईं जेकॾहिं असांजी ॻाल्हि पुॼे त उनजे इहो बि असां गुज़ारिश कंदासीं त ऑनलाइन जेको तरीक़ेकार आहे त उन में जेकॾहिं तव्हांजी का मतिलबु जमा थिए थी, तव्हांजो फॉर्म सबमिट थो थिए, त आबादगारनि खे का रिसिप्ट मिले न।
जेकॾहिं मिसाल जेकॾहिं एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट या तव्हां हार्ड कापी जमा कयो था त आबादगन खे का रिसिप्ट मिले हुन वटि को सबूत हुजे त तव्हां जेको आहे असां हीअ शइ जमा कराई आहे। सो मुंहिंजे ख़्याल में काफ़ी सारा कमेंट आया आहिनि। अने हीअ जेका कलर जी स्कीम आहे इहा हारी कार्ड वारनि खे मिलंदी या उनखां अलावा सर हीअ मिलंदी सिर्फ़ु और सिर्फ़ु जेके एप्लीकेशन जमा कराईंदा बेनज़ीर हारी कार्ड वारा जेके एप्लीकेशन जेके प्रोसेस कंदा उन्हनि खे मिलंदी। सर हाणे बसि हाणे वधीक कोन था ॻाल्हायूं, घणा मसइला आहिनि, इशूज़ घणा आहिनि। अलाह करे ख़ैर करे सां जेको आहे कणिक बि पोखिजे ऐं वीडियो खे तव्हां शेयर कजो जीअं असांजी गुफ़्तगू माण्हू ॿुधनि, तव्हांजा कमेंट्स माण्हू पुछनि, उन्हनि ते थोरो घणो असां ॻाल्हायो आहे। ऐं वाटर शार्टेज आहे, सीड जी अवेलेबिलिटी, क्वालिटी सीड जी अवेलेबिलिटी जा मसइला आहिनि, उन खां अलावा फर्टिलाइज़र जा मसइला आहिनि, लैंड मैनेजमेंट मतिलबु असां वटि मशीनरी जा मसइला आहिनि, खोड़ सारा मसइला आहिनि, क्लाइमेट जा मसइला आहिनि। ऐं क्लाइमेट चेंज जे करे जेको आहे लास्ट ईयर बि असांजी तमामु घणी कणिक धकी हुई। सो असां आबादगन खे गुज़ारिश कयूं था त अहिड़ियूं जिन्सूं लॻायो जेके असांजे जेको आहे टेम्परेचर रेज़िस्टेंट हुजनि, कोल्डनेट रेज़िस्टेंट हुजनि ऐं हाई यील्डिंग वैरायटी हुजनि, रस्ट रेज़िस्टेंट हुजनि, रती खां पाक हुजनि। सो सर्वर इशू थो ॿुधाए, हा सर ही थोरो तव्हां ॾिसो सर्वर इशू ॿुधाए थो त इन हिसाब सां तव्हां उन शयुनि जो पंहिंजो थोरो कयो। थी सघे थो शायदि जो नंबर ऑफ एप्लीकेंट ज़्यादा हूंदा, माण्हू फार्म भरण वारा हूंदा त उन में लोड थी वेंदो आहे। इहे अहिड़े टाइम ते कयो जेॾी महिल तव्हां थोरी पंहिंजी निंड फिटाए राति जो 1-2 बजे कंदो त इनशाला तव्हांजो फार्म सबमिट थी वेंदो। आबिद अली सो खातो बाबा जे नाले ते आहे। सर बाबा जे नाले ते आहे त तव्हांखे पंहिंजे नाले ते इहो कराइणो पवंदो। इन जे लाइ तव्हांखे गुज़ारिश आहे त जंहिंजे नाले ते ज़मीन आहे उन खे इहा बेनज़ीर हारी कार्ड ॾिनो वेंदो। सर उम्मीद आहे जेको असां कोशिशि कई आहे तव्हांजे लाइ, तव्हांखे पसंदि सनाउल्लाह बलोच फर्टिलाइज़र के लिए कैसे अप्लाई करें। सर हीअ तव्हांजो जेको रजिस्ट्रेशन हले पई न, तव्हांजी मतिलबु रजिस्ट्रेशन 3 तरीक़नि सां हले पई। हिकिड़ी आहे तव्हांजी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आहे, हिकिड़ी जेके गवर्नमेंट जा डेस्क या उन्हनि जूं ऑफिसूं आहिनि, हिकिड़ी वरी उहे घर घर सर्वे पिया कनि, उन्हनि जा फील्ड ऑफिसर, फील्ड असिस्टेंट ऐं ऑफिसर्स जेके आहिनि, रिसर्च ऑफिसर वग़ैरह, एग्रीकल्चर ऑफिसर वग़ैरह, उहे तव्हांजे ॻोठनि में तव्हांजे इलाइक़नि में अची सर्वे कनि पिया। उहा तव्हांजी जेसिताईं एप्लीकेशन जमा न थींदी तेसीं ताईं तव्हांजो जेको आहे उहो हारी कार्ड जे लाइ तव्हां मतिलबु अहल न हूंदो ऐं फर्टिलाइज़र जे लाइ अहल तव्हां कोन हूंदो। सर हाणे त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी कमेंट थी विया, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। उमेदु आहे वरी कंहिं गुफ़्तगू सां कचहरी सां तव्हां सां लाइव ईंदासीं। ऐं थोरो चयो घणो सम्झो, सभिनी खातनि इदारनि खे गुज़ारिश आहे त आबादगारनि सां ताउन कयो। हीअ आबादगार जेको पोखीनि था, हेॾी महिनत था कनि, तव्हांजी असांजे बचनि जे लाइ आहिनि। ऐं पंहिंजी सिंध धरती जो ख़्यालु कयो, पंहिंजे पाकिस्तान जो ख़्यालु कयो। पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।